अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼुकल्ह हिकिड़ो इशू हले पियो त बसि मुहाजर सूबे ते हुतां खां हुतां असांजा ॿाहिरि उर्दू स्पीक वारा जेके आहिनि उहे वीडियो ठाहे मोकिलनि था इंतिहाई घटिया क़िस्म जूं गारियूं ॾेई। हितां वरी असांजा ॿाहिरि जेके भला सिंधी जेके उहे इंतिहाई घटिया क़िस्म जूं गारियूं ॾेई वीडियो सेंड करनि पिया। त इन्हनि जो मुक़ाबिलो हिकिड़ो हले पियो। उन मुक़ाबले जे विच में जेको हसास तबियत जो माण्हू आहे, जेको सिंध सां मुहबत कंदड़ माण्हू आहे, उहो इंतिहाई ॾुखाए ते लम्हे मां गुज़रे पियो। उनखे ॾाढी तकलीफ़ पहुचे पई ऐं हीअ घटिया क़िस्म जी ज़ुबान ॿिन्ही तरफ़नि खां इस्तेमालु कंदड़ भाइर उन्हनि खे वरी बि गुज़ारिश आहे त कुझु हल्को हथु रखो। तव्हां उन्हनि खे माउनि भेणुनि ते अहिड़े क़िस्म जूं गारियूं ॾियो था, वरना बदिले में उहे बि सॼी सिंधी क़ौम खे अहिड़ियूं घटिया क़िस्म जूं गारियूं ॾियनि था जेके असांजे लाइ बर्दाश्त नाक़ाबिल आहिनि। ऐं तव्हां हीउ कहिड़ो तरीक़ो अपनायो आहे? तव्हां पीपल्स पार्टी खां इहा नथा गुज़ारिश करे सघो? पीपल्स पार्टी 13 सालनि खां वठी ऐवान में आहे, 13 सालनि खां वठी हुकूमत में आहे, असेंबली में आहे। उहो हिकिड़ी करारदाद मंज़ूर कोन कराए सघी, हिकिड़ो आर्टिकल जेको 6 उहो मंज़ूर कराए कोन सघी, उहो पेश कोन करे सघी। त उन आर्टिकल जे तहत जेको मुहाजर सूबे जी ॻाल्हि करे उन ते केस दर्ज करे पोइ हीअ छो अव्हां ते मुहाजर सूबे जी ॻाल्हि कंदा? ऐं मुहाजर सूबे जी केरु ॻाल्हि कंदो? केर बि कोन ॻाल्हि कंदो। अव्हां पीपल्स पार्टी खे तनक़ीद जो निशानो बणायो कोन था, अव्हां ढस लॻाए वठायो हुतां खां मुहाजरनि ते, हुतां खां उर्दू स्पीकरनि ते गार जी रही पई पए अव्हां जी। ऐं हुतां खां हू असां ते हेॾियूं गारियूं बकनि था। हीअ अव्हां जी कहिड़ी वरी देश परस्ती आहे, अव्हां जी कहिड़ी वरी मुल्क सां धरती सां ऐं पंहिंजी क़ौम सां मुहबत आहे। अवी हुननि खे गारियूं पिया ॾियारायो। अवी कहिड़े क़िस्म जी घटिया ज़ुबान असांखे लफ़्ज़ इस्तेमालु कंदे अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कंदे शर्म पियो अचे। अवी तनक़ीद कयो पीपल्स पार्टी ते, उहा जेका हीअ मुराद शाह वेठो थी, नामुराद शाह थियो, सफ़ा जेको ही घटिया क़िस्म जी अवी ॿोली पिया इन्हनि ते नथा इस्तेमालु कयो। इहे छो कोन अञा ताईं असेंबली में आर्टिकल 6 लागू कराए सघिया आहिनि जेको मुहाजर सूबे जी ॻाल्हि करे उन ते केस दाख़िल कजे? हीअ कहिड़ी दादागिरी लॻाए वेठा आहिनि? अञा ताईं अञा ताईं अहिड़ो आर्टिकल कोन पेश कराए सघिया आहिनि। रुॻो ख़ाली सखणा नारा, ख़ाली सखणियूं शोबाज़ियूं त मुहाजर सूबो ठाहिणु कोन ॾींदासीं, कोन ठाहिणु ॾींदासीं। अड़े अवी छा पिया कयो? अंदरूनी तौरु सभु कमु थी चुको आहे। अवी छा कंदा? जेका हींअर जदोजहद जेके पार्टियूं करनि पियूं उन्हनि खे जस हुजे ऐं उन्हनि जा जेके ख़ामोशीअ में ऐं पुरअमन तरीक़े सां जदोजहद करनि पिया, सिंध धरती लाइ ऐं धरती सां मुहबत मल्हाइनि पिया, उन्हनि खे जस हुजे। बाक़ी जेके अवी फेसबुक ते वेही वीडियो ठाहियो ऐं अपलोड करियो, माण्हुनि जे तबियतुनि, माण्हुनि जे दिलनि ते जेको वार कयो पिया, उहे नतीजे में साम्हूं अव्हांखे ओड़ियूं ई गारियूं ॾियनि पिया ऐं नतीजे में उहे साॻी असांखे गारियूं पिया मिलनि। ऐं असीं जेके हसास तबियत रखंदड़ माण्हू, जेके धरती सां मुहबत कंदड़ माण्हू, पंहिंजी क़ौम ते, पंहिंजे अज़ीज़नि ते, पंहिंजे माण्हुनि ते अहिड़ी ॿोली बर्दाश्त नथा करे सघूं। सो बराए महिरबानी अव्हांखे गुज़ारिश आहे, जेकॾहिं अहिड़ी अव्हांखे ॿोली इस्तेमालु करणी आहे त कयो पीपल्स पार्टी ते। एॾी अव्हां में गैरत आहे त पोइ निकिरी अचो रोडनि ते, धरणा आयो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु। ऐं असीं मञूं था कराची जेको दांगी मली उहा जमायत इस्लामी ऐं MQ वारनि मली आहे, पर जेका हींअर हुकूमत आहे उन जे ख़िलाफ़ु हलायो न, उहे छो कोन हिननि खे सोड़ो करनि? उहे हिननि खे सोड़ो करनि त अव्हां छा कयो? अव्हां जा जेके कराची में मेयर हुया उहे ॻाल्हाए सघनि था अॻियां खां ऐवान में? अॻियां ॻाल्हाए कोन था सघनि, रुॻो रोड ते, रुॻो अॻियां कॉन्फ्रेंसूं कोठाए हुननि में दादागिरी करे वेठा आहिनि त हीअं कोन थियो आहे, हूअं कोन थियो आहे। बाक़ी अवी छा ऐवान में ॻाल्हाए कोन था सघो? अॻियां हू सफ़ा बिला ठहियो वेठा आहिनि। वफ़ाक़ हिननि खे जीअं चवे ईअं इस्तेमालु पिया थियनि, लिखी ॾेई आया आहिनि। अवी वतंदा हो तो माण्हुनि खे, सिंधी क़ौम खे गारियूं ॾियाराईंदा। इहा अव्हांजी गैरत आहे? इहो अवी देश सां मुहबत था कयो? इहो अव्हां माण्हुनि सां मुहबत था कयो? शाबस हुजे अव्हांखे, हैफ़ आहे अव्हां ते। लिखो जेको लिखणो हुजे, जेको ॻाल्हाइणो हुजे। 13 सालनि खां वेठा आहिनि, सिंध ते हुकूमत पिया करनि, उहे ही पिया करनि पीपला। इन्हनि जे लाइ लिखो, रोडनि ते निकिरो, इन्हनि लाइ निकिरो। जंहिं दांगी मलीए, जेके ही कराची जहिड़ो ग़लाज़त, जेको कराची ते ग़लाज़त जहिड़ो सूबे जो नालो इख़्तियार था करनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु अञा ताईं आर्टिकल कोन लॻाए सघिया आहिनि। पोइ हिननि ते लिखो, हिननि खे गारियूं ॾियो न। हुननि खे छो था गारियूं ॾियो? नतीजे में अव्हां जे करे असांखे गारियूं भोगणियूं पियूं पवनि। शर्म अव्हांखे अचणु घुरिजे।